ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। बिन कासिम पुलिस की कार्रवाई। फुर थियल 4 रक्षा ऐं 8 मोटरसाइकिलूं हथ कई वयूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदेही ते कार्रवाई करे मोटरसाइकिलूं ऐं रक्षा हथ कया विया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बिन कासिम पुलिस की कार्रवाई। फुर थियल 4 रक्षा ऐं 8 मोटरसाइकिलूं हथ कई वयूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदार जी निशानदेही ते कार्रवाई करे मोटरसाइकिलूं ऐं रक्षा हथ कया विया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। बिन कासिम जो रिपोर्टर सजाद छजड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी सजाद, आगाह कजो। जो थाने जे हद में जेके ॾोहारियुनि जेको ॾोह कया हुआ, जिन में फुर थियल 8 खां वधीक मोटरसाइकिलूं ऐं उन खां अलावा 4 खां वधीक रक्षा जेको आहिनि बिन कासिम पुलिस कार्रवाई कंदे उहे हथ करे वरिता हुआ, जिनखे अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एसएसपी इरफान बहादुर जी हिदायत ते डीएसपी आज़म बलोच एसएचओ बिन कासिम मोहम्मद अमीन खोसो जी जेको हिदायत ते प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे बिन कासिम थाणे ते, जंहिंमें उन्हनि जो चवणु हुयो त पुलिस हिकिड़ी वॾी कार्रवाई कई आहे, जंहिंमें जेको आहे जांच जे दौरान जेको आहे ॾोहारियुनि खां जेके गिरफ़्तार थियल ॾोहारी आहिनि उन्हनि खां जेको आहे सो मुख़्तलिफ़ वारदातुनि में जेके आहिनि मोटरसाइकिलूं ऐं जेके रिक्शा जेके फुर थियल उहे हथ करे वरिता आहिनि, जेके अॼु आवाज़ जी महिरबानी सजाद तफ़सील ॾिनो।